सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस की जांच जारी। मटियारी के डीसी हाउस से एंटी करप्शन जो छापो। लखें रुपया हथ एंटी करप्शन टीम गिरफ्तार। डीसी अदनान राशिद की निशानदेही से डीसी हाउस से छापो हयो। घर की तलाशी दौरान सोफन अलमारी और बेड्स में लिकायल 5,000 रुपयन जूं सवे दस्तियों हथ कयो वयूं। नौशर फिरोज में भी लैंड स्कैंडल की जांच जारी। नेब टीम जो सिंध बैंक से छापो। रिकॉर्ड की छंद छाड़। बैंक अमलदारन रेवेन्यू मुलाज़िमन जा बयान रिकॉर्ड। M6 मोटरवे लैंड मेगा करप्शन केस। नैब M6 मोटरवे लाइ ज़मीन की खरीदारी में थियल अरबे रुपयन की करप्शन की जांच शुरू करे छड़ी। नैब मटियारी ऐं नौशरो फिरोज खां पोइ सखर ऐं खैरापुर जिले में M6 वारे मंसूबे लाइ ज़मीन की खरीदारी लाइ ॾिनल फंड्स जा तफ़सील तलब करे वरिता। नैब सखर जो सखर जे कमिश्नर खे खत। ज़मीन की खरीदारी लाइ एवार्ड पास कयो वियो या न, ख़रीद कयल ज़मीन जूं अदायगियूं कहिड़े तरीक़े सां कई वयूं। खैरापुर ऐं सखर में मुक़रर थियल डीसी जा भी तफ़सील तलब। सिंध हुकूमत नौशरो फिरोज से फरार थियल डीसी तशफीन आलम की जाइ ते अञा ताईं नओं डीसी मुक़रर न कयो। नौशरो फिरोज ज़िलो हफ़्ते खां बिना डीसी जे हलण लॻो। छापनि ऐं गिरफ़्तारियुनि जे ख़ौफ़ सबबि 5 ई तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर्स ऐं मुख़्तियारकारनि बि ऑफिस में अचणु छॾे ॾिनो। कमकार लाइ ईंदड़ शहरी परेशान। पीटीआई रावलपिंडी में रिथल सुभाणे वारे जलसे जो हंधु तब्दील करे छॾियो। पीटीआई जो जलसो हाणे मरी रोड बदिरां शमशाबाद फ्लाई ओवर वटि थींदो। रावलपिंडी जी इंतजामिया पीटीआई खे फैज़ाबाद चौक वटि जलसो करण खां रोकियो हो। शमशाबाद वटि एचटीएस जी तयारी जारी। कारकुननि लाइ मरी रोड ते खेमा बस्ती भी कायम कई वई। इमरान खान जे जान के खतरे बावजूद लॉन्ग मार्च के पोइते न हटंदो। कौम कंहिं बि सूरत में गुलामी क़बूल न कंदी। पीटीआई पाण सदो मचायो आहे त GHQ ऐं राणा सनावला इजाज़त ॾेई छॾी आहे, पर इस्लामाबाद इंतजामिया हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लहण जी इजाज़त रद्द कई, जेको सम्झ खां ॿाहिरि आहे। इमरान कानून अंदर रहियो त हुकूमत संदसि इस्तक़बाल कंदी। कानून खां ॿाहिरि निकितो त संदसि आदुर्भाव राणा सनावला कंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त इमरान खान आर्मी चीफ खे तकरारी बणाइण जी कोशिश कई पर कामयाब न थियो। हाणे ॾिसूं त 26 नवंबर ते कहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की रिटायरमेंट ऐं जनरल आसिम मुनीर की आर्मी चीफ तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। जनरल कमर जावेद बाजवा 29 नवंबर ते ज़िम्मेवारियूं नए आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर हवाले कंदो। जनरल साहिब शमशाद 27 नवंबर ते चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जूं ज़िम्मेवारियूं संभालींदो। नोटिफिकेशन जारी। नए मुक़रर थियल आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद जी मुक़ररी 3 सालनि लाइ कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते तुर्किया पहुची वियो। इस्तांबुल जे नायब गवर्नर वज़ीर आज़म जी अजा कई। वज़ीर आज़म तुर्किया जे सदर रजब तैयब उर्दुगान ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तुर्किया में रहण घर में रहण जीअं महसूस कंदो आहियां। दिसंबर के आख़िर ताईं नवाज शरीफ ॾे अची वेंदो। हिन वक़्तु वॾो ख़तरो ॿोध मुतासिरनि खे आहे, जेके खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। दफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त सियारे सबबि थधि में वाध थी आहे।
सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत गॾिजी ॿोॾ मुतासिरनि जी मदद करे रहियूं आहिनि। इमरान ख़ान जो आर्मी चीफ जी मुक़ररी में को बि आईनी किरदार नाहे। सदर खे पार्टी कारकुन जी इमरान ख़ान ॾे न वञणु घुर्जे वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान चयो आहे त इमरान जे करे सदर पहिरीं बि आइन जी भञकड़ी करे चुको आहे। सिंध में ॿोॾ वारी सूरतहाल आहे, हालतूं ख़राब आहिनि। फैसल वावडा ताहयात नाअहली केस में कूड़ो हल्फी बयान जमा कराइण जो एतराफ़ कंदे सुप्रीम कोर्ट खां गैर मशरूत मुआफ़ी वठी छॾी। सुप्रीम कोर्ट फैसल वावडा जी माफ़ी क़बूल कंदे संदसि ताहयात नाअहली ख़त्म करे छॾी। फैसल वावडा अदालत में पेश थी ॿिटी शहरियत बाबति कूड़ो बयान हल्फी जमा कराइण जो एतराफ़ कयो ऐं गैर मशरूत माफ़ी वरिती। अदालत फैसल वावडा जे एतराफ़ ऐं माफ़ी बाद संदसि ताहयात नाअहलीअ खे 5 सालनि जी नाअहलीअ में तब्दील करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा, 5 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। मंसूराबाद भरिसां इंडस हाईवे ते कार, मोटरसाइकिल ऐं वैन विच में टकर, 3 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। फौतियुनि जा मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। खिपरो लॻो भट्ट वाटर वटे मोटरसाइकिल ऐं वैगन में टकर, नौजवान फौती वियो। मलीर लॻो तेज़ रफ़्तार गाॾी जी टकर में 22 वरनि जो नौजवान फौत। कंबर जे ॻोठ ईसा कलोड़े में ज़मीनी तकरार तां झेड़ो, 2 सगा भाइर मारिजी विया, 1 ज़ख़्मी। कलोड़ा ऐं मेमण बिरादरी जे विंदुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो। फायरिंग में सगा भाइर अज़ीज़ मेमण ऐं तुफ़ैल मारिजी विया, 1 ज़ख़्मी थियो। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी लाड़काणे अस्पताल मुंतक़िल। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम कयल शहरनि खे बाज़ियाब कराए पेश करण जो हुकुम। खंबे गुम कयल 5 ॼणनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। अदालत पुलिस, रेंजर्स ऐं ॿियनि इदारनि खां 6 हफ़्तनि अंदरि अॻभरे रिपोर्ट तलब करे वरिती। केसनि जी जांच मुकमिल कई वञे। कंदकोट में गिल्ड स्टेशन खे बाहि लॻी वई, एसटीओ समेत 3 मुलाज़िम सड़ी ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में एसटीओ सेबको हाकिम अली, हबीबुर रहमान मुरारी ऐं निज़ाम खोसो शामिल। गिल्ड स्टेशन खे बाहि लॻण सबबि कंदकोट में बिजली जी फ़रहामी बंद। दादू में 2 धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो, औरत क़तल। संगावती तकरार तां भंड बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थियो। फायरिंग में औरत अज़ीमा क़तल, लाश अस्पताल मुंतकिल। याम शोरो बरसां नारी मुबैना तौर अगवा, वाक़े जी एनसी दाख़िल। वारसनि जो एहतजाज, वारसनि जो चवणु आहे त शबीर गुलज़ार, हाकिम आशिक माची, शबनम खे अगवा कयो आहे। ऐं खैरपुर जी अदालत 2 केसनि में लगातार गैर हाज़िर रहण ते खैरपुर जे मुख़्तियारकार ऐं एसएचओ सेक्शन जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। खैरपुर जी अदालत अब्दुल हकीम धारे जो लियाकत अली लाशरी जा वारंट जारी कया। 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम।